मोहम्मद जो उम्मत के कंदो आजी हाँ नूर इंसान जे निरालमी आहे निशानी नबी जा मजी तकबर जके तड़ायो भई नात थाए लोक जी वेठो रूह आदम जे वेठो बूते मजे बनदी अखर अलहमदुल्ला आदम जी सारा पंजे सतार जी बंदा तो वे न वेसलो थी का मरना तुझे मौत दी लाल अॻियां यहूदी कॾहिं गस में तोड़ूंगा त कहीं तकरार दाई सुकल बुढ़ी मूंखे साई कर ॾे त दीन मञा जो मुरीद थिया तो त ईमान आणिया हज़ूर पाक हिन बुढ़ी जे हथ घुमायो पढ़ी आहे त क़ुर सिधी बिस्मिल्लाह करे ॿाहिरि उहो भुंडू थियो आहे क़िस्म क़िस्म जा मेवा धलिया वियो मेवनि में मणिजी हिकिड़ी टारी अंगूर जी पटनि यहूदी खे खर खा त ख़बर पवई खुल दरवाज़ा दिलि जा छा आहे करामत मुंहिंजे करीम जी पर मां हुन खाणे कोन खाधो खणी रसंदे घर ॾे 70 सालनि जी का न्याणी हुई उन नादान जी ही बाबा बाबा कंदे डोड़ंदा उहो छुगो वरितो छोकिरी डोड़ंदे खाधई गॾी झांकजी खाईंदे सत बा फुलम मतो थी वई पेट जे सूर जी पुकार हू साइस में थिरजी वई थी वई तार वार ॼमण जी त माण्हू माण्हू दाई ॾे त मुसाफ़िर खां भेगो मिलियो असीं ओता वयूं आज़ाद जीअं हली त हक़ीक़त असांजे हाल जी त दाई आई कंहिं दस्तूर सां हू विंगस वेठी वेठजी ॼम ॾिठई इंसान जो त अछी ॾाढ़ी 80 वर उमिरि ते इंसान जी पर्दो जे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह या हुन वरिया मुंहिंजे भात जी हाणे नानी सदकर नाना खे त हक़ीक़त ॿुधाए हक़बाग जी आशिक़ाता मोहम्मद रसूल वेची न हिकु वार जी पोइ कुलई हलंदा तो कोठ जी मेड़े मोहम्मद बीह वाह दा वाह चाचा वाह सुभान अल्लाह भलो ॿुधायो काके भलो ॿुधायो काके अहिड़ो को ॿियो ॿुधायो हा अल्लाह जल जलालू साहिब रब सचो मिठे मीर मोहम्मद जा सिफ़त वई सुणिजो त मके जे शहर में हू माल चारींदो हो पाराए तरह जो हो तूं त उथी हलियो मलाइकनि माण्हू मोकिलियो कर साओ गाह सिघो नदी सुतो निंड में हू पैगंबर पाण पियो एॾो राज़ तुंहिंजे परवर पाण कयो बचकी ॾोह बचायो चए सतगुर सैयद जो जॾहिं कलमू जो नथो डोलाओ सॼे ॾे हा इहो बचायो साईं बचायो भलो शाइर भलो शाइर